ओ ईमान वारो रहम अल्लाह से जो हासिल करण जे लाइ नेकन सां वेहदा कयो, सालियन सां वेहदा कयो ऐं तौबा दायर थींदा कयो। इन जे करे अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। ईमान वालो तौबा दायर थियो, माफ़ियों दो फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू मस्सादिक़ीन। ईमान वालो सचन सां गॾु वियो, ईमान वालो सालियन सां गॾु वियो। जेकॾहिं सचन सां वेही पंहिंजा अमल दुरुस्त कयासीं, क़यामत जे ॾींहुं चेहरा पंहिंजा ॾिसजो ईअं बधो जीअं चोॾीअ जो चंड थो भरे। यौम तबयज़्ज़ु वजूह, केतिरा ई अहिड़ा मुंहं हूंदा, केतिरा ई अहिड़ा चेहरा हूंदा जो क़ब्र मां निकिरंदा वेंदा ईअं चमकंदे नज़र ईंदा जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आहे। वतस्वद्दु वजूह, केतिरा ई अहिड़ा मुंहं हूंदा, अहिड़ा चेहरा हूंदा जेके क़ब्र मां निकिरंदा वेंदा सड़ल बुंडीअ वांगुरु नज़र ईंदा। कारा किछ तए जो पोयों पासो ॾिसण जहिड़ा ई न हूंदा, जिन जा आमाल नामा सुठा हूंदा, जिन खे नेकियूं ऐं सवाब हूंदो, जिन जा मुंहं चमकंदा उन्हनि खे आमाल नामा सॼे हथ में मिलंदा, सॼे हथ में मिलंदो आमाल नामो। पढ़ ईमान वारा, तूं कमाया ऐं खटिया ऐं सालिक थिया ऐं राज़ी करिया ऐं पढ़ पंहिंजो आमाल। हीअं पढ़ी पढ़ी ख़ुशीअ में न मापदो। अहिड़े जे मुल्क ई मुल्क वरी सॾु कंदो ख़ुशीअ में, ओ फलाणो हेॾे जो, ओ फलाणो हेॾे जो, ओ फलाणो हेॾे जो। सभिनि खे सॾु करे चवंदो हा मुक़रऊ किताबिया, हेॾे त जो मुंहिंजो आमाल नामो त पढ़ो, आह जो जन्नत नेकिन सां भरियल आहे। जिन जा चेहरा कारा हूंदा, ॾिसण जहिड़ा ई न, उन्हनि खे आमाल नामो खॿे हथ में मिलंदो। आमाल नामो पढ़ंदा बि सयूं, अखियुनि मां पाणी वही रोईंदा, रड़ियूं करे चवंदा लम ऊत किताबिया। अल्लाह रड़ियूं करे चवंदा लम ऊत किताबिया। जेकर आमाल नामो न मिले हा त भलो हो, हे सॼो जहन्नम सां भरियो पियो आहे, छड़ो गुनाहनि सां भरियो पियो आहे। अखियुनि मां पाणी वहाए चवंदा ला युगादिरु सगीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। इनमें तो नंढा गुनाह भी लिखा पिया आहिनि, वॾा गुनाह भी लिखा पिया आहिनि। ओ ईमान वारो, महिरबानी करे आख़िरत जो फिक्र रखंदा जो, क़यामत जो फिक्र, जहन्नम जो फिक्र, क़ब्र जो फिक्र। अॼु सुभाणे क़ब्र में हलणो आहे, अॼु सुभाणे क़यामत अचणी आहे, अॼु सुभाणे जहन्नम ऐं जन्नत साम्हूं आहे। पर जिन पंहिंजा पेर संभालिया, तौबा ताइब थी ज़िंदगी गुज़ारियूं, इन्हनि खे मुबारक हुजे। क़ब्र बि हिननि जे लाइ बिश्त जो बाग़ बणिजी वेंदी। इन्नमल क़ब्र रौज़तुम मिन रियादिल जन्नह औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं फरमायो त याद या क़ब्र बिश्त जो बाग़ अथव, याद जहन्नम जो खॾो अथव। पर आख़िरत जे मंज़िलनि मां पहिरीं मंज़िल क़ब्र आहे। साईं फरमायो जंहिंजी पहिरीं मंज़िल आसान थी वई, सुहिणी थी वई, पोइ उन्हनि खे मुबारक मिलंदी, दिलि जाइ मिलंदी। मलाइक चवंदा हाणे मुबारक हुजे, तुंहिंजो सभु मंज़िल आसान। ऐं जंहिंजी क़ब्र वारी मंज़िल ॾुखी थी पई, अखियुनि मां पाणी वहाईंदा,
मलाइका उनके इतला ॾींदा त हाणे सभु तुंहिंजूं मंज़िलां ॾुखियूं थी वयूं, हाणे तुंहिंजे लाइ कुझु न आहे। ओ ईमान वारो, पंहिंजे अल्लाह से रज़ा जे लाइ निमाज़ जी पाबंदी पैदा कयो। अॼु जेके बि आया हो सभु चयो त इंशाअल्लाह ताला पाबंदीअ सां निमाज़ूं पढ़ी ॾेखारींदासीं। जुमे जुमे जी शरो पढ़ंदो पर ईद ईद जी पढ़ंदो। मेहरबानी करे सब पढ़जो, सब नमाज़। चलो जुमे जी मुसलमानी ज़ाहिर न कजे जुमे जे ॾींहुं त असां मुसलमान वञूं था नमाज़ पढ़ण। चलो ईद ईद ते मुसलमान पंहिंजी ज़ाहिर न कजे त मुसलमान वञूं था ईद पढ़ण। ओ ईमान वारो, जॾहिं तव्हांखे अल्लाह सैया सॾंदा अथनि हय्या अलस्सलात हय्या अलस्सलाह, सॾण वारो आज़ान ॾियण वारो तो मुख़्तलिफ़ क़ौम वारो माण्हू आहे, मुख़्तलिफ़ ज़ातियुनि वारो माण्हू आहिनि, पर जंहिं अल्लाह सैया दावत थो ॾे उनजी दावत तो दे जेको फरमाए तो अलैहि सल्लाहु बिअहकमिल हाकिमीन। जेको हाकिमन जो भी हाकिम आहे, जेको फरमाए तो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। उन साईं जे सदक़े लबेक जो नमाज़ जो इत्माम कयो। और हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इश्क में रहण वारो, आशिक़ सराहण वारो, बराबर तव्हांजा इश्क जा मसइला सही आहिनि पर नमाज़ त पढ़ो। चलो इश्क जी दावा करे नमाज़ खां परे था रहो। कहिड़ो तव्हांजो इश्क आहे? जेकॾहिं सचा आशिक़ हो उन पंहिंजे मुर्शिद, पंहिंजे मुरब्बीअ, पंहिंजे रहबर, पंहिंजे साईं जे नक्शे कदम ते हली नमाज़ जा अहिड़ा पाबंद थियो जो सिरो वञे त वञे पर नमाज़ में वञे। हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज़ पढ़दा हा त न पढ़दा हा? जो वाह जो पढ़दा जो हर वक्त में तो पढ़दा आया पर सदके वञा मां साईं जे जुरत ऐं बहादुरी ऐं दिलेरीअ जे मथां जो बचड़ा शहीद था थियनि। सगीर ऐं कबीर वीचारा साईं जे साम्हूं रत जो मैदान ॾाढो नज़र थो अचे, करबला जो मैदान रत सां, पर मां सदके वञा बिछड़े साईं जे बहादुरी ऐं दिलेरी जे मथां फरमान था ज़ालिमो मां जीअं सभु नमाज़ा सारे संभाले पढ़दो आयो आहियां त हाणे टे पारीअ वारी नमाज़ बि पढ़ी ॾेखारियां। मूंखे नमाज़ जी मोकल ॾियो, मूंखे नमाज़ न खसियो, मूंखे नमाज़ जी इजाज़त ॾियो। 10 मुहर्रम शरीफ़ जी सुबुह वारी नमाज़ वाह जो साईं न पढ़ी विया। 10 मुहर्रम शरीफ़ जे टे पारी वारी नमाज़ वाह जो साईं न पढ़ी विया। पर टे पारीअ जी हाणे आख़िरी नमाज़ थी अचे जो 1 रकात पढ़ी विया, 2 रकात जे सजदे में हुया, फरमांदा सुभान रब्बियल आला। ज़ालिमनि नमाज़ जी हालत में वार कयो, सिर मुबारक धड़ मुबारक खां जुदा था करनि, पर मां सदके वञा साईं जे शहादत जे मथां जो शहीद हुई नमाज़ में था थियनि, सुभान रब्बियल आला जा नारा हणंदा था वञनि। असां आहियूं आशिक़ पर नमाज़ुनि खां चढ़े थो तप। वाह जो इश्क आहे असांजो। उन पंहिंजे मुर्शिद साईं ॾे नज़र कयो, बचड़ा शहीद था थियनि त नमाज़ खे नथा छॾनि। वाह जो वरी मौजूदा दौर में पको हज़रत इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु जो परवानो ज़ाहिर थियो, जेको नमाज़ जी हालत में हज़रत इमाम हुसैन साईं जी निस्बत सां शहीद थियो। वो कहिड़ो शहीद हज़रत अल्लामा मौलाना शहीद मस्जिद शरीफ, शहीद नमाज,
शहीद इबादत शहीद हज़रत अल्लामा डॉक्टर खालिद मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जेको सुबुह जी नमाज जी अदायगी में अल्लाह जी तरफ हलिया ज़ालिमन गोरन जा मींह वसाया पर ऐनी शायद ॿुधाइनि था त साईं जन जी वेठा नमाज जी हालत में उन जी नमाज जी हालत में चुप चुप में अल्लाह से हलिया था ये रोमल थी वियो सोन ओ हुसैनी सदान वारो ये सच्चा हुसैनी था जिनकी शहादत नमाज में आ भंग पीअणो हुसैनी सदान जे लाइक़ न आहे जो भंग पीअण वारो हाथ था जो ओॾे आवाज़ सां जो भंग पीअण वारो हुसैनी सदान जे ऐं चरस पीअण वारो हुसैनी सदान जे हीरोन पीअण वारो हुसैनी सदान जे शराब पीअण वारो हुसैनी सदान जे असांजा वरी ॿाहिरि जेके भंग खां परे ई नथा अचनि उहे था चवनि असां हुसैनी आहियूं छा बसि पंहिंजा अमल त संभालियो पोइ सॾायो पोइ ॾुख बि न थींदो हाणे ॾुख थो थिए सॼो ॾींहुं मां अधी ज़मीनी पई आहे मुंहं ते पोइ ईमान वारो पंहिंजे मुर्शिदनि जे तरीक़े ते हलो हसनैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा त वाह जो पाण नमाज़ जा पाबंद हा पर उन जो बाबो साईं बि वाह जो नमाज़ जो पाबंद हो उन जी वालदा माजिदा बि नमाज़ जो वाह जो पाबंद हुई हज़रत अली मुर्तज़ा साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु एडी नमाज पढ़ी जो कुरान शरीफ में उन जी नमाज जी सारा लिखी पई आहे उन कुरान शरीफ में जेको अॼु बि मके शरीफ में मौजूद आहे जेको मदीने शरीफ में मौजूद आहे जेको अॼु बि सॼी दुनिया में कुरान शरीफ मौजूद आहे जंहिंजी तारीफ़ कंदे अल्लाह ताला फरमाए तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना खुशी में जो सुभान अल्लाह ने फरमायो मुझे अली मुर्तज़ा के ॾिसण वारो नज़र करण वारो ॻोल्हण वारो मुंहिंजो बांधड़ो तव्हांखे नज़र त ईंदो पर भंग जे इस्तेमाल में नज़र न ईंदो आफ़ीम जे इस्तेमाल में नज़र न ईंदो चर्स जे इस्तेमाल में नज़र न ईंदो शराब जे इस्तेमाल में नज़र न ईंदो फरमाए तराहुम रुक्कान सुज्जदा ॾिसण वारो ॾिसंदो त कॾहिं रुको में बीठो हूंदो त कॾहिं सजदे में नज़र ईंदो छाजे करे तो वेठो मुंहिंजी इबादत करे यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना उनजो इहो इरादो आहे त अल्लाह से मूंखां परची पए छा इरादो आहे अल्लाह से परची रब साईं राज़ी थिए ऐं अहिड़ी नमाज़ पढ़ण वारो सीमाहुम निर्बाग पंहिंजे ते हथ रखो निर्ब पंहिंजे ते महिरबानी करे हथ रखो अल्लाह जी निशानी थो ॿुधाए फरमाए तो सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद नज़र करण वारा ॾिसंदा जंहिंजे पेशानी मुबारक ते निर्ग मुबारक ते अल्लाह से फरमाए तो सजदनि जा निशान ई ठही बीठा अल्लाह से एॾी शायरी महिरबानी करे नमाज जा पाबंद रही जिंदगी गुजारियो जिन नमाज़ पढ़ी पाबंद असां पंहिंजूं अखियूं ॿुधियूं अल्लाह से जे तरफ़ हलियो उनखे मुबारक हुजे ये कब्र में भी पहुंचदा त नमाज वेठा कंदा क़यामत में भी इन जा पंज दुआ ईअं चमकदा जे चोॾीअ जो चंड चमकदो आहे नमाज पढ़ण वारो माण्हू सदाईं अशो उजरो हूंदो सदाईं और नमाज न पढ़ण वारो माण्हू सदाईं पलीत ई पलीत
सफ़ाई न कंदो, पेशाब जे कतरनि खां न एहतियात कंदो, मुटंदो त बसि वरी ईअं मुटी हलियो वेंदो। छा जो वक़्तु छा जो स्तन जो। ऐं क़ब्र में वॾे में वॾो अज़ाब उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जेको पेशाब खां एहतियात न कंदो। वॾे में वॾो अज़ाब। साईं था फरमाइनि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ क़ब्रूं ॿिनि क़ब्रुनि ते अलाह सॼो अज़ाब पियो थिए। एॾो अज़ाब जो साईं जीअं सुवारी ते चढ़ियल हा उहा सुवारी भुल पई खाए, हलण लाइ तयारु न हुई। साईं फरमायो सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हुम खे न वणनि जूं टामियूं पटे ॾियो साईं, वणनि जूं टामियूं सायूं पटराए साईं उन्हनि क़ब्रुनि ते ॿिन्ही ते खोड़े दुआ घुरण फरमाई। फरमायो त जेसि ताईं वणनि जूं टामियूं सायूं रहियूं मां इमामुल अंबिया जे दुआ जे बरकत सां अल्लाह जो अज़ाब हल्को थी वियो। वरी जॾहिं टाइमियूं सुकी वेंदियूं त साॻियो ई अल्लाह जो अज़ाब ज़ाहिर थी पवंदो। पाण फरमायो हे उनजी ख़बर आहे हे जेको चुगलखोर हो, माण्हुनि खे विड़ाए नाश कई। ॾिसण में त नंढड़ो गुनाह लॻंदो हो, पर अल्लाह जो अज़ाब एॾो थो हिनखे वकोड़ियो वेठो आहे जो जिंद शराण हिनजी ॾुखी थी पई आहे। क़ब्र में रिहां थो करे रहियूं थो करे पर जिंद नथी छुटे। चुगलखोर माण्हू विड़ाए नाश करण वारो हो। ऐं हीअ ॿी क़ब्र आहे जेका पाण फरमायूं त मुट खां पेशाब खां एहतियात न कंदो हो। पेशाब जा छंडाण जे जिस्म खे लॻंदा हुआ, कपिड़नि खे लॻंदा हुआ। अल्लाह से हिन जे मथां एॾो कावड़ियो आहे जो अज़ाब क़ब्र जो एॾो ॾिनो अथई जो हिन जी जिंद छॾाणी ॾुखी थी पई आहे। महिरबानी करे पाकाईअ खे अहमियत ॾियो, इस्तंजे खे अहमियत ॾियो। महिरबानी करे चुगलखोरीअ खां पाण खे बचायो, ईमान वारनि में सुलह करायो, हेड़ा न कराइजनि। इन्नमल मोमिनून इख़्वतुन फ़अस्लिहू बैन अख़वैकुम वत्तक़ुल्लाह लअल्लकुम तुरहमून। अल्लाह ने फरमायो मोमिनो तव्हां सभु पाण में भाई रहो। जेकॾहिं कंहिं मोमिननि में झेड़ो थी पए त चुंगड़ा न ॾियो, भाउ खे न वधायो, जहिड़े खे अञा तेज़ न कयो। होॾो वारी ॻाल्हि जेकॾहिं ॿुधी अथव त चुप कयो, हेॾो वारी ॻाल्हि ॿुधी अथव त चुप कयो। ॻाल्हि ॿाहिरि न कढियो, माण्हुनि खे विड़ायो न। फ़अस्लिहू बैन अख़वैकुम, वरी महिरबानी करे अल्लाह जी फरमायो पाण में महिरबानी जो माहौल करे हिक ॿिए सां सुलह वारो माहौल कयो। होॾे बि हुननि खे ठाहियो, हेॾे बि ठाहियो। जेकॾहिं हुन लफ़्ज़ ग़लति ॻाल्हाया आहिनि त तव्हां ग़लति लफ़्ज़ कटे सुहिणा लफ़्ज़ हुनखे ॿुधायो। इहो तव्हांजो कूड़ ॻाल्हाइण बि सवाब में शुमार थींदो। हुन जेकॾहिं गारियूं ॾिनियूं त असां वरी 20 गारियूं ॿिए वधाए ॿुधाईंदासीं, तुंहिंजे लाइ हीअं हीअं चए पियो। पोइ ईमान वारो फ़अस्लिहू बैन अख़वैकुम, सुलह वारो माहौल पैदा कयो, वेझड़ वारे माहौल खां बचायो। लअल्लकुम तुरहमून, अल्लाह से फरमायो तव्हां पाण में मोहबत वारो माहौल पैदा करे आयो त मां रहम ई रहम करे छॾींदोमांव। ऐं मुस्लमाननि खे घुरिजे त पाण में नफ़रतूं न करनि। हे बिरोई साहब आहे, हे मंफी साहब आहे, हीअ ॿी क़ौम वारो आहे, टी क़ौम वारो आहे। क़ौमियत वारनि जे माहौलनि असांखे सत्यानाश करे छॾियो। बलोच क़ौम जो आहे, सिंधी क़ौम जो आहे। पोइ ईमान वारो असां सभु ॾाढे आदम जी औलाद हूं। कंहिंजी औलाद? सभु इंसान ॾाढे आदम आहिनि, ॾाढी हवा सां आहिनि, कन ॿिया ॿाहिरों बि आया आहिनि जो सभु ॾाढे आदम जी औलाद। अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम, ओ ईमान वारो मां ई
तव्हां खे ख़र्चो आहे मिन ज़करियूं व उनसा हिकिड़े मर्द मां हिकिड़ी औरत मां ओ ईमान वारो हिकिड़ो मर्द ॾाढो आदम हिकिड़ी औरत ॾाढी हवा सां रब रहमान फरमाए थो पाण में इहे नफ़रतूं पैदा न कयो त हे फलाणी क़ौम जो फलाणी क़ौम जो फरमाए थो सभु तव्हांजे लाइ इहो तारफ़ जे लाइ ठाहिया आहिनि ज़ातियूं ऐं पाड़ा मां अल्लाह वटि उहे इज़त वारा आहिनि इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम जेके परहेज़गार थी आया मां वटि इज़त वारा थी जन्नत में वेठा हूंदा तंहिंजे करे पंहिंजे तक़वा खे लाज़िम कजे तक़वा पंहिंजी न विञाइजे ओ गुनाहगारो ओ इबादारो ओ ख़ताउनि सां भरियलु अल्लाह पंहिंजे तरफ़ हलिया माफ़ी वठंदा रहो गुनाह बख़्शींदा ईंदा रहो गुनाह थींदा था रहनि इंसान बेवसा हिकिड़ी जमात अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी जेका गुनाह जे इरादे खां मासूम ऐं पाक आहे बाक़ी सभु गुनाहनि में बुरा पिया हूं गुनाहनि में ग़लत थिया पिया हूं अल्लाह ताला फरमायो ओ ईमान वारो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फौलाइका युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कान अल्लाहु गफूरर रहीमा अल्लाह ने फरमायो मां वटि मूंखे अर्ज़ु कयो तो मां कई त साईं ॿीहर न कंदासीं बख़्श वरी ॿीहर न कंदासीं साईं माफ़ कर ॿीहर न कंदासीं अल्लाह ने फरमायो माफ़ करे छॾींदोमांव वरी अमल सालिह तव्हां पंहिंजा दुरुस्त कयो माफ़ कयल गुनाह वरी नेकियुनि में मटाए छॾींदा आहियूं अहिड़ो मखे जे मथे जेतिरो ॻोढ़ो वहायो राति जो जंहिं टाइम ते अबू अमा सुम्हिया पिया हुजनि मसइला उन हल करायो ओ ये अल्लाह जा बान रहा जिनकी तारीफ कंदे अल्लाह ताला फरमाए वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा सजी रात जागदा सजी रात अल्लाह से इबादत हा वाह जो न जा अल्लाह से कम आसान करे छॾींदो हो जो जंहिंजो रब तंहिंजो सभु जंहिंखां अल्लाह से राज़ी थी पियो मसइलनि जे हल करण वारो उहो आहे ऐं सभु ॾुखिया मसइला उहे आसान करे छॾींदो ऐं वॾे में वॾो वरी माफ़ीअ जो त हिते कमु रखियलु साईं वटि हिकिड़ो माण्हू आयो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं मूंखे तकलीफ़ आहे वरी कर्ज़ मुंहिंजे मथां चढ़ी वियो आहे पाण फरमाए पुट वञी इस्तग़फ़ार घणो पढ़ वरी ॿियो माण्हू आयो साईं मूंखे बीमारी नथी छॾे पाण फरमाए पुट वञी इस्तग़फ़ार वञी पढ़ वरी टियों माण्हू आयो मूंखे हीअ मुश्किलात थी वई आहे साईं मुंहिंजी आज़ादी नथी थिए ॾाढो तकलीफ़ में फासी वियो आहियां पाण फरमाए थो पुट वञी इस्तग़फ़ार पढ़ो अहिड़े नमूने सां ॿ माण्हू आया सभिनि खे साईं इस्तग़फ़ार जो वज़ीफ़ो ॾिनो माण्हू हलिया विया कचहरी वारनि साईं खे अर्ज़ु कयो हो साईं मुख़्तलिफ़ वीचारनि जा केस हा को कहिड़ो केस खणी आयो को कहिड़ो केस खणी आयो तव्हां सभिनि खे हिकिड़ो ई इलाजु ॾिनो इस्तग़फ़ार जो साईं जन कंदे खिलंदे फरमायो पुट अल्लाह साईं वटि हर शइ आहे मां वटि त कुझु न आहे गुनाह जे करे वबाल थींदो आहे गुनाह जे करे इम्तिहान ईंदो आहे गुनाह जे करे परेशानी वधंदी आहे जॾहिं माण्हू अल्लाह जे दर ते माफ़ी वठंदो ईंदो आहे त रब साईं माहौल बहितर करे छॾींदो आहे असां गुनाहनि जे करे परेशान में वधंदा था गुनाह बि एॾा थी विया आहिनि जो ॼाण विछाइजी वियो आहे अखियुनि जा गुनाह कननि जा गुनाह हथनि जा गुनाह पेरनि जा अॼुकल्ह असांजे मोबाइलनि ते असांजा इहे रही करे छॾिया आहिनि
अहिड़ी निकिरी पयूं वारियूं जेके हीअं पियो हलनि इशारे ते कॾहिं कोटिया त कॾहिं हैदराबाद कॾहिं इस्लामाबाद पूरे मुल्क जा दौरा थो करे माण्हू पर वाह जो हुन में गंदा वरी प्रोग्राम था माण्हू ॾिसनि गंदगीअ जे माहौल में लही था वञनि उन्हनि खे एहतियात करणु खपे शौक़ जो कसां ॾिसंदा था रहनि हो मोबाइलनि जे इस्तेमाल में वञण वारो एहतियात कयो मदां नज़र वारो गुनाह अहिड़ो चिमिड़ी वञे जो क़यामत जे ॾींहुं अखियूं शाहिद थियनि मदां कननि वारो गुनाह अहिड़ो चिमिड़ी वञे जो कन शाहिद थियनि मदां तव्हां असांखे हथनि वारो गुनाह अहिड़ो चिमिड़ी वञे जो हथ शाहिद थियनि मदां पेर शाहिद थियनि गुनाह जे तरफ़ वञण वारो अल्लाह ने फरमायो अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम वतुकल्लिमुना अयदीहिम वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। ओ दुनिया में रहण वारो ॿुधी छॾियो क़यामत जे ॾींहुं हथ ऐं पेर शाहिद थींदव। अल यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम ज़बाननि जे मथां मोहर लॻंदी ठप्पा लॻंदा घणा ई दुनिया में पटाकूं हणंदे हैं भवाल काटींदे हैं हाणे तुंहिंजी ज़बान बंदि थींदी वतुकल्लिमुना अयदीहिम वतशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून। हथ ॻाल्हाईंदा पेर ॻाल्हाईंदा ऐं फरमाए हत्ता इला मा जाऊहा शहिद अलैहिम समउहुम। अल्लाहु अकबर। अल्लाह से फरमायो वक़्तु अचण वारो अथव पेर पंहिंजा संभालियो शहिद अलैहिम समउहुम व अबसारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यामलून। अल्लाह ने फरमायो वक़्तु ईंदो होशियार थिजो ये कन तव्हांजे मथां शाहिद थींदा अखियूं तव्हांजे मथां शाहिद थींदियूं ये खल जिस्म जी शाहिद थींदो। घणियूं करे माण्हू चवंदा गुनाहगार नाफ़रमान पंहिंजनि उज़वनि सां ॻाल्हाईंदा वक़ालू लिजुलूदिहिम लिमा शहिदतुम अलैना। तव्हांखे छा थी वियो आहे जो असांजे मथां गवाह थी बीठा हो शाहिद थी बीठा हो मुंहिंजा उज़वा मुंहिंजे मथां शाहिद या उज़वनि सां ॻाल्हाईंदा सभु दुआ गलजी सरजी जवाब ॾींदा क़ालू अंतक़ना अल्लाहु अल्लज़ी अंतक़ कुल्ल शै। असांखे कहिड़ी ताक़त आहे छो थो विढ़े असांखे कहिड़ी ताक़त आहे जो ॻाल्हायूं असां गूंगो अल्लाह से थो ॻाल्हाए जेको हर शइ को ॻाल्हाए। ईमान वारो महिरबानी करे पंहिंजे अल्लाह से खे ॿाॾाईंदा रहो। ज़िंदगी आरज़ी अथव ॿीहर गिरा थी न ईंदो जेको आयो सो आयो वरी इन जो फल ॾिसंदव वरी इन जा नतीजा ॾिसंदव वरी इन जूं तव्हांखे कारकर्दगी मरण खां बाद असांखे मालूम थींदी त छा कयोसीं। ओ ईमान वारो महिरबानी करे अल्लाह जे हुक्म ते हलंदा रहो। फरमाए अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। तव्हांजे मौत खे ठाहिण वारो तव्हांजे हयातीअ खे ठाहिण वारो अल्लाह ने फरमाए थो मां ई आहियां लियब्लुवकुम तव्हांजी जाच थो कयां तव्हांखे ॾिसां थो अय्युकुम अहसनु अमला अय्युकुम अहसनु अमला। ॾिसां त मुंहिंजो फर्मा बरदारी वारो पासो कहिड़ा था वठी अचनि
नाफरमानी वारो पासो कहिड़ा था वठी अचनि जेके फर्मा बरदार थी आया त उन्हनि जे लाइ जन्नत में जाइ इंतज़ार में ठही पई आहे ऐं हुरा बि हार जली वेठियूं आहिनि तॾहिं त अचनि घोट त पारायूं हार जिन अल्लाह से राज़ी न कयो ॿुधी छॾियो ईमान वारो दड़को नथो सच अथव उहा जनम जी बात या ते खाइण जी शइ कुझु न हूंदी थूअर जो वणो छा हूंदो हेॾनि कंदन वारो वणो अल्लाह अकबर माण्हू रड़ियूं कंदा साईं बुख लॻी आहे ॾाढी कुझु खपे अल्लाह साईं फरमाईंदो जनम हिनखे छा ॾींदो दारो थूअर जो वणंदो त खाए लैस लहुम तामुन इल्ला मिन ज़री कुझु ई ताम न हूंदो खाइण जो थूअर जो वण जॾहिं जहन में खाईंदा वेंदा बुख जे करे निड़ीअ में चकवणी पी रहा पाणी आहे रड़ियूं कंदा साईं पाणी खपे गिरव लाहियूं अल्लाह ताला फरमाईंदो तुस्का मिन आईन आनिया ओ जहन्नम जा दारोगो इन्हनि नाफरमाननि खे बेचैन खे ॿियो को पाणी कहिड़ो ॾींदो इन्हनि खे टहकंदड़ पाणी टचकंदड़ पाणी बड़कंदड़ पाणी जहन्नम जो ॾियो ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो इल्ला हमीमौ व गस्साका कुओं जो पाणी पाखाने जो पाणी पेशाब जो पाणी जहन्नम खे पंहिंजो उहो ॾिनो वेंदो पीअण जे लाइ एॾो हुन में तेज़ाब हूंदो तेजी हुन में ज़हर हूंदी जो पाणी पीअण जे लाइ वेझो कंदा वेंदा त सारो मुंहं जो गोश्त कोरजी हुन गिलास में किरी पवंदो अल्लाह साईं फरमायो त उहे माण्हू ज़ोरी वरी पींदा त गिलास में गोश्त मुंहं जो किरी पवंदो तॾहिं बि ज़ोरी ढुक भरींदा पाण फरमायो साईं मुंहिंजे मिठे इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं ढुक भरींदा वेंदा पेट जे पासनि मां सोराख निकिरी ईंदा आंदा टुकर थींदा ॿाहिरि निकिरंदा आहिनि ओ ईमान वारो पनाह घुरो वॾी ॾुखी जाइ आहे वॾी अणाई जाइ आहे हिकिड़ो सेकंड बि रहणु ॾुखियो आहे महीने मई जी गर्मी बर्दाश्त नथा करे सघूं महीने जून जी गर्मी बर्दाश्त नथा करे सघूं महीने जुलाई जी गर्मी बर्दाश्त नथा करे सघूं जिते दुनिया वारी बाहि हुन जे हिसे में 70 हिसा खटा उहा वॾी तेज़ ऐं तिखी आहे सभु दुआऊं घुरंदा कयो त अल्लाह से सभिनि खे जहन्नम जी बाहि खां बचाइजा ॾाढियां त चयो आमीन वॾे आवाज़ सां चयो आमीन जहन्नम जी बाहि जी पनाह घुरंदा रहो अल्लाह से ॾाढो गफ़ूर ऐं रहीम आहे ॾाढो महिरबान आहे लेखो ई न कंदो ईअं चुभ चुभ में बख़्शी छॾींदो वरी जन्नत जो फ़ैसिलो बि करे छॾींदो महिरबानी करे आयत करीमा घणी पर्दा कयो आयत करीमा कहिड़ी ला इलाहा ला इलाहा ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन या दुआ आयत करीमा जेका यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी मसीह जे पेट में घुरी दुआ जॾहिं चारई तरफ़ निहारे हेॾो बि बंदि रस्तो हेॾो बि बंदि हेॾो बि बंदि हेॾो ॼाॾो कारम बंदि हाणे मसीह जे पेट में निमाणा नेण खणी मथे थो निहारे मसीह जे पेट में तो फरमाए ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन साईं मां फासी वियो आहियां ॾाढो महिरबानी त कर साईं मां फासी वियो आहियां महिरबानी त कर अल्लाह ने फरमायो मुंहिंजा यूनुस अर्ज़ु पियो थी मच्छीअ जे पेट में मां जीउ थो कयां ॿाहिरि इंतज़ाम कॾहिं थो ॾियां निकिरण जो वाह जो इंतज़ाम करे ॾियण वारो साईं अल्लाह आहे हुन वटि हर मसइला हल थींदा आहिनि
छो पुटनि जा पूजारी थिया हो, छो छननि जा पूजारी थिया हो, छो सिज जा पूजारी थिया हो, छो चंड जा पूजारी थिया हो, छो सितारनि जा पूजारी थिया हो, छो बाह जा पूजारी थिया हो, छो कमल वारे साईं जा पूजारी थिया हो, छो जीअरे माण्हू जा पूजारी थिया हो। पूजारी उन जा थियो जेको तव्हांजी पूजा जो क़दुरु करण वारो आहे। एॾो प्यार थो करे जॾहिं माण्हू अल्लाह सॼी दर ते जी चोकर ते सजदे जे लाइ सिर थो रखे, अल्लाह जे फरमाए थो मलाइको निहारियो इहो ईअं छो थियो वेठो आहे, जॾहिं तुंहिंजे रज़ा जे लाइ वीचारो हेठां ई वठी तोखे राज़ी थो करे। पंहिंजो हसीन ऐं जमील सुहिणो VIP चेहरो तुंहिंजे रज़ा जे लाइ ज़मीन ते थो रखे, तोखे राज़ी करण जे लाइ अल्लाह ने फरमाए थो मलाइको शायदि थियो मां त ॼाणां थो, मूंखे त इल्मु आहे, पर हाणे तव्हां मलाइकनि खे शायदि थो कयां हिननि मुंहिंजे रज़ा जे लाइ सजदो कयो आहे, मां लेखो ई नथो कयांसि। सजदे जी जंहिं वटि अहमियत आहे, जंहिं वटि रुकण जो क़दुरु आहे, जंहिं वटि नज़र नियाज़ जे अमल जो क़दुरु आहे, उहो नज़र नियाज़ करण वारो मख़लूक़ात जे दर ते नज़र नियाज़ जे नालनि ते न कयो, इहो बि हराम थी वेंदो। जेकॾहिं हलाल का देॻ चाढ़े वॾे गोश्त में या नंढे गोश्त में या मुर्गीअ में या छोलनि में या पटालनि में, पर अल्लाह जो नालो पते ॿिए कंहिंजो मख़लूक़ात जो ॾिने, इहो बज़ाहिर त शइ हलाल आहे, पर हिन क़ुरान शरीफ़ जी रोशनीअ में हराम थी वई। हे शरबत ॾिसण में पीअण में त फर्स्ट क्लास VIP आहे, पर हाणे मख़लूक़ात जे नाले से निस्बत कयईं त हराम थी वियो। ओ खीरनि पीअण वारो, खीर भले पियो पर हराम करे न पियो, देॻूं खाओ पर हलाल करे खाओ। उन अल्लाह जे नाले ते नज़रो नियाज़ कयो, उन अल्लाह जे नाले ते बास बासियो, जंहिंजे नाले ते असांजो प्यारो मिठो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारी ज़िंदगी मुबारक बासा बासींदा हा, उन अल्लाह जे नाले ते खैरो खैरात कंदा हा, उन जे नाले ते ई कुर्बानियूं कंदा रहंदा हा। तव्हां बि कंहिंजे नाले ते कंदो? बसि इहो पंहिंजो महिरबानी करे फिक्र पैदा कयो त मख़लूक़ात जी पूजा न थिए। जेकॾहिं शिरक वारो अमल करे वेठोसीं त पोइ हर शइ असांजी घुरी वई। हज़रत लुक़मान पंहिंजे पुट खे घुरायो, पुट हेॾे आ, घुराए पाण सां गॾु वियासीं। फरमायो इज़ क़ाल लुक़मानु लिब्निही वहुव यइज़ुहु या बुनय्य ला तुश्रिक बिल्लाह। जी बाबा ला तुश्रिक बिल्लाह, अल्लाह सां गॾु मुंहिंजी शरीक न कजांइ। जेकॾहिं शिरक करे आए, मां बाबो लुक़मान ॿुधाए थो छॾियां, इन्न शिरक लज़ुल्मुन अज़ीम, वॾो ज़ालिम थी जहन्नम जी बाहि में हलियो वञे, वॾो ज़ालिम थी जहन्नम जी बाहि में हलियो वञे। ओ मुशरिक जी ज़िंदगी जहिड़ी आहे, ये रुकू भी बेकार, ये सजदा भी बेकार, ये दुआऊं भी बेकार, ये तहज्जुद जा निशान भी बेकार, ये अवाबीन जा नफ़िल भी बेकार, ये इशराक़ जा नफ़िल भी बेकार। हर शइ हली वेंदी, हज भी हलिया वेंदा, उमरा भी हलिया वेंदा, कुझु कमु न ईंदो। वाह जो तौहीद परस्त जी इबादत अल्लाह वटि क़बूल आहे। तौहीद परस्त हुजे, मख़लूक़ात जी पूजारी न हुजे। इन्नमल मुशरिकून नजस, मुशरिक जे लाइ अल्लाह ने फरमायो त मुशरिक त पलीत। केरु थो चवे अल्लाह साईं असां मौलवियुनि ते माण्हू न कावड़जनि त मौलवी था चवनि त मुशरिक पलीत। अल्लाह साईं थो चए त मुशरिक पलीत, हिननि जहिड़ो नजस पलीत माण्हू को आहे ई कोन, जंहिंजी पलीती तमामु वॾी आहे, जो अल्लाह खे छॾे दुनिया जे मख़लूक़ात जे दरनि ते दर बदर वेठा आहिनि। पुटनि खे हुनजी ज़रूरत पए त वरी पोइ कॾहिं कलंदर साईं सेवण शरीफ़ वारे साईं जे था भॼनि, कॾहिं वरी साईं भिटाई साईं जे था भॼनि,
कॾहिं वरी कीअं अलाह वारे बुज़ुर्ग क़बर ते हाज़िरी था भरनि, कॾहिं कंहिंजे क़बर जी मुबारक जी हाज़िरी, कॾहिं कंहिंजी क़बर मुबारक जी हाज़िरी। इहे अथव चरिया जो मुशरिकनि जहिड़ो चरियो दुनिया में ई न हो। चयो त साईं, हक़ जा लफ़्ज़ ॻाल्हायो, जो मुशरिकनि जहिड़ो चरियो वीचारा जेके पाण पंहिंजी हयाती खे बचाए न सघिया, पंहिंजी क़बर मुबारक महिमान थी सुम्हिया। असांजो ईमान अक़ीदो आहे त अलाह वारनि जूं क़बरूं बिश्त जा बाग आहिनि। बराबरि अलाह से उन्हनि खे नवाज़े छॾियो, उन्हनि जूं क़बरुनि में छड़ो नूर ई नूर आहे। पर उन्हनि में इहा ताक़त न आहे जो पाण खे हयाती ॾेई साह विझी ॿाहिरि निकिरनि। अल्लाह ने फरमायो ला यमलिकून मौतन वला हयातन वला नुशूरा। ये मौत जा भी मालिक न आहिनि, हयाती जा मालिक न आहिनि। अल्लाह ने फरमायो तो उथण जा भी मालिक न आहिनि। ईअं अल्लाह से ॻाल्हि खे खुटाए छॾियो त हेॾे होॾे न वञो। मां अल्लाह जे दरवाज़े ते हलिया, मां ई ॿुधण वारो आहियां। क़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम। ओ सॾण वारो, जीव जीव करण वारो मां अल्लाह साईं आहियां। अहिड़े बि टाइम ते सॾु कयो त कंदो जीव, कंदो जीव। हिकिड़ो अलाह वारा वाक़ियो बयान कंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू बुतनि जो पुॼारी मरीअ में सुम्हंदो, कंदो या सनम या सनम या सनम। सनम जो बुत खे हुनजी सारी ज़िंदगी अमल इहो गुज़रियो। पर हिकिड़े ॾींहुं हुनजे अखि का निंड में लॻी वई, लफ़्ज़ हुनजा ज़ुबान ते मटिजी विया। चवे थो या समद या समद या समद। ग़ैबी आवाज़ थो अचे, अल्लाह साईं थो ॾे जी मुंहिंजा बाना, जी मुंहिंजा बाना। अल्लाह फरमायो बुज़ुर्गनि त अल्लाह साईं जो मलाइका था करनि, ऐं हे त पुतनि जो पुॼारी आहे, हे त मरीअ में सुम्हियो पियो आहे, जंहिंजी ज़िंदगी पुतनि खे छॾींदे गुज़री आहे। अॼु भुल में निंड जे करे लफ़्ज़ हुनजा ज़ुबान ते मटिजी विया। रब रहमान तो हुनखे जीउ थो करे। अल्लाह ने फरमायो मां त ॼाणां थो, मूंखे त ख़बर आहे। बराबरि निंड में मूंखे लफ़्ज़ मटाए करे छॾे थो। मूंखे जीउ सां जवाबु ॾियणो आहे। जेको जाग में सॾु कंदो, जेको ॼाणियो हाणी सॾु कंदो, जेको सुजाग में सॾु कंदो, मां जीउ कंदोमांसि। जेको निंड में सॾु कंदो, भुल में सॾु कंदो, तॾहिं बि जीउ कंदोमांसि। उन अल्लाह जी इबादतूं कयो जेको इबादतुनि जो क़दुरु ॼाणे थो, हुनखे छॾींदा रहो। फरमाए थो फज़कुरूनी अज़कुरुकुम। सुभान अल्लाह। फरमाए थो फज़कुरूनी अज़कुरुकुम। ओ सॾण वारो, तव्हां मूंखे सॾु कयो, तव्हां मूंखे यादि कयो त मां अल्लाह वरी तव्हांखे वेठो यादि कयां। हदीस शरीफ में अचे थो अल्लाह से फरमायो तो मां बाने जे गुमान वटि आहियां। जहिड़ो बानू मां में गुमान रखंदो, ओड़ी नोयत ते मां हुन जो मामिलो कंदो। तंहिंजे करे अल्लाह से में गुमान भला रखंदा थियो, वहम जा मरीज़ न थियो। हिकिड़ा माण्हू बाहि जी पूॼा था करनि, पर हुनजा मसीरा केरु हल कंदो आहे? हिकिड़ा माण्हू सिज जी पूॼा था करनि, हुनजा मसीरा केरु हल कंदो आहे? हिकिड़ा माण्हू सितारनि जी पूॼा था करनि, हुननि जा मसइला हल केरु कंदो आहे? हिकिड़ा माण्हू शिरक जे अंधेरीअ में हलिया था वञनि, मुख़्तलिफ़ नमूननि में फासी था वञनि, पर सभिनि जे मसइलनि खे हल करण वारो अल्लाह साईं आहे। फरमाए थो मुंहिंजे ई दर ते हलो, मुंहिंजे ई दर ते अचो, मूंखे इहो कयो उजीब दावत दाए इज़ा दआन। अल्लाह ने फरमायो जॾहिं बि को सॾण वारो मूंखे सॾु कंदो आहे, मां जीव जीव कंदो आहियां। असांजा हज़रत मौलाना, असांजा साईं, असांजा मोहतरम, असांजा मुकरम, असांजा बिरादर अज़ीज़
हज़रत साईं मौलाना कारी अब्दुल जब्बार हैदरी साहब दामत बरकातुहुल आलिया पहुची विया आहिनि ऐं अनक़रीब इंशाअल्लाह ताला पिछले आवाज़ सां पिछले अंदाज़ सां अवां असांखे क़ुर शरीफ़ ॿुधाईंदा। सभिनी खे अर्ज़ात दुआऊं घुरणियूं हुजनि त कंहिंजे दर ते घुरजनि। अल्लाह साईं ॿुधण वारो बि उहो आहे, क़बूल करण वारो बि उहो आहे। पंहिंजे अल्लाह साईं खे ॿाराईंदा रहो, राज़ी कंदा रहो। अल्लाह साईं जी रहमत पाण थी ॻोल्हे असांखे परिचाइणो आहे पंहिंजे रब करीम खे। अल्लाह साईं खां दुआ करियो त अल्लाह साईं असां सभिनी खे ताहयात पंहिंजे बंदगीअ में क़बूल फरमाए। अल्लाह साईं खां दुआऊं कंदा कयो। अल्लाह साईं असां सभिनी खे ताहयात पंहिंजे दीन जे ख़िदमत में क़बूल फरमाए। हे अल्लाह साईं असांखे जेका हयाती नसीब फरमाए, ईमान कामिल सां, अमलन सालिहन सां ऐं हक़ वारी जमात जमियत उलमा इस्लाम सां राहिजां। हे अल्लाह साईं जॾहिं घुराए इन हक़ वारी जमात मां असांखे पाण ॾे घुराइजां। हे रब करीम क़यामत जे ॾींहुं उथारे इन हक़ वारी जमात में बीहण नसीब फरमाइजां। अल्लाह साईं असां सभिनी जो अचणु वेहणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। सभिनी खे जहन्नम जी बाहि खां बचाइजां। अल्लाह साईं सभिनी खे जन्नतुल फिरदौस में जाइ नसीब फरमाइजां। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।